आख़िर सिज लहंदव ड्रिडो ने ॾींहं खां हींअर पावर अथव त माण्हू तव्हांजे अॻियां था हलनि शाह साहब त जंहिं वक़्तु तव्हांजो इक़्तिदार कोन हूंदो तव्हांजो हिते भेरनि में रहणु हराम थी वेंदो, तव्हांजो इलाइक़नि में अचणु हराम थींदो। हाणे ॻाल्हि असांजी जेकी कनि था असांजा मुखालिफ़त साहब आहिनि, सैयद मुराद अली शाह साहब, इज़्ज़त माब MPA साहब, असांजा जेके PS चोटरी जा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह बकौल तव्हां माण्हुनि जे एवरग्रीन सियासतदान आहिनि। एवरग्रीन रब जी ज़ात आहे ऐं जिन्हनि लाइ दुनिया ठही नबी पैगम्बर बि उहे भलिया विया। एवरग्रीन त केर बि कोन्हे को। असांजे ॻोठ जे पोरां पीर असब इस्माइल आहे, उते हिकिड़ो सीमेंटेड बाफ़ो आहे जो पाणी न टिपंदो, त मुराद अली शाह साहब MPA चोटरीअ जो MPA उन्हनि बाफ़ो टोड़ायो। असां कोन हुआसीं हिते, सॼो मुंहिंजो ॻोठु मुंहिंजो इलाइक़ो हितां खां वञी खाही कासिम वञी तक़रीबन इहो सॼो वञी घेड़ गजू जो एंड कई। हींअर ताईं तव्हां मूंसां हलो, मां तव्हांखे दावत न ॿुॾल आहे। असां हिमत कईसीं, वञी बंदि करायोसीं, मां पाण बि वञी बंदि करायो। मां शाह साहब ॾिस पाड़ो आहे, महिरबानी करे पाड़े जो ख़्यालु कर, तूं पंहिंजी ज़मीनूं तूं बचाई बचा, तूं पंहिंजी मिल्कियत थो बचे बचा, पर असांजे वॾनि जा लाश लुड़ंदा असां न मुड़ंदोमांइ, मां न मुड़ंदोमांइ। महिरबानी थई, असां बाफ़ो बंदि कयो, चुप थी विया, ख़ैरु थी वियो। संदन जठा तव्हां मूंसां गॾु हलो, लेटेस्ट जठा जेके नौशहरा डिस्ट्रिक्ट खे हुकूमत खे मिलिया आहिनि, PDMA पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, जेके उन्हनि जा मिलिया आहिनि लेटेस्ट जठा टोटल मुराद अली शाह जी ज़मीन में था हलनि। मां फोटू कढाए आयो आहियां, मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। टोटल जठा जेके मुराद अली शाह साहब जूं ॾंढूं हूंदियूं 10 सालनि खां, उहे बि TMA जे तेल खां, मां दावा सां थो चवां, मूं वटि प्रूफ आहिनि, मूंसां भली केरु ॻाल्हाए। 80 लख रुपया महीनो था वठनि TMA खां। 13 यूनियन काउंसिलूं 3 टाउननि जा पैसा था वठनि, उहे ख़र्च था पंहिंजे खीसनि में कनि, पंहिंजूं अयाशूं था कनि, पंहिंजो सिस्टम था हलाइनि, पंहिंजूं मिल्कियतूं था ठाहिनि। ऐं उन्हनि खां अलावा उहे TMAs हिननि जा तेल जेके आहिनि, तेल जा पैसा उहे था ॾियनि। भिरनि खां ॿाहिरि हलो, सदा हवा बेरिज सां गॾा हींअर कंस्ट्रक्शन थी थिए। केरु चवे थो हुते सरकारी ज़मीन आहे, जोगी ग़रीब वेठा आहिनि, उनजी ज़मीन दुकान था ठहनि, बागड़ी वेठा आहिनि, बागड़ी वेठा आहिनि, पंहिंजे हुनजे साम्हूं टोटल भिरिया में कब्ज़ो करे वियो आहे। अलाह वधाएसि, असांजो को एतिराज़ कोन्हे। माण्हू वेठा आहिनि, मोते बार त कोन्हे को जो मां सभिनी सां जहिड़ो कंदो वठां। मुंहिंजे केरु ॻिची में आयो आहे, मूंखे पंहिंजी इज़त खां वधीक कंहिंजी कोन्हे। हींअर असांजा 7 अरब रुपया ज़िले मां निकितनि। आहे कंहिंखे जू, आहे कंहिंखे का कन में कंहिं नुमाइंदे ॻाल्हायो आहे? 5.5 अरब रुपया ज़िले मां असांजा विया आहिनि। कंहिंखे ख़बर न आहे छा इहे कीअं थिया आहिनि? असांजी पहुच खां वॾी ॻाल्हि आहे, मथे जी ॻाल्हि आहे, उन ते मां बहस नथो कयां। मोते केरु पथर हणंदो, मां हुनखे सिर हणंदुसि। पाड़ो आहे, पाड़े जो ख़्यालु कयो, असांखे तंग न कयो। मूंखे कल्ह ख़बर पई आहे त वरी बाफ़ो खोलियो अथनि। हिते मुंहिंजे ख़िलाफ़ु धरना हणाया आहिनि, मां कोन हुअसि। हिते 10 हिकिड़ियूं मायूं गॾु करे रोड जे ॿाहिरां ताईं शकील जलबाणी ज़ुल्म कयो, असांजो पाणी बंदि थो करे, असांजे घरनि में थो चढ़ो। हुननि खां पुछो, अचनि, तव्हां नुमाइंदा आहियो, हलो उहो बाफ़ो जो निकाल असांजा जलबाणी 10 मां दावा सां थो चवां, मां त खुलियाम थो चवां, ऐं हली मूंसां ॾिसो, प्रूफ आहिनि। शाह साहब पाणी विझंदो थो वञे, असां निकाल था कंदा वञूं। हू सरकारी पैसनि ते थो करे, असां ज़ाती पैसनि ते। फ़र्क़ु इहो आहे, अवाम खे ख़बर आहे। माण्हू नथा कुछनि, माण्हू न कुछंदा, माण्हू न कुछंदा, ॾाढी तकलीफ़ में ईंदा, का शइ कान बचंदनि। सो महिरबानी करे मां जवाबु ॾिनो आहे। अगरि इन में का ॻाल्हि हुजे भली पाण मूंसां जवाबु ॾियनि। असांजा MPA 80 लख महीनो था खणनि TMAs मां। TMA हुननि जे हवाले आहिनि। किथे आहे TMO? यूनियन काउंसिल जा असांजा पैसा था अचनि, 14 यूनियन काउंसिल भिरिया तालके में, उन्हनि जा पैसा था अचनि, काॾे था वञनि? कंहिंखे आहे को तरक़ियाती कमु थो थियो? कंहिं असां वरितो आहे पाणी, कंहिंजो सरकारी को जठो ॿुधो अथव? मां वरी थो चवां, पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जा जठा, उन्हनि ते ठपो लॻल आहे। 20-20 इंच जी डिलीवरी आहे, ऑटो जठा आहिनि, नवां जठा आहिनि। टोटल मुराद अली शाह ज़मीननि में था हलनि। जेको मुराद अली शाह ज़मीन 10 सालनि में पाणी न कढायो आहे, पंहिंजूं ॾंढूं पंहिंजूं ज़मीनूं, उहे अल्हम्दुलिल्लाह सरकारी पैसनि सां कढी वियो आहे।